दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो सैयद हसनैन शाह बुखारी सोशल वर्कर मीरपुर माथेलो। दोस्तों अॼु हीउ वीडियो ठाहिण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे। हीउ असां मीरपुर माथेलो मुख़्तियारकार ऑफिस जे अॻियां हीउ जेको आहे प्लाट जेको हीउ पंहिंजो पाणी वारो आरो प्लाट जंहिंजी मशीन ई तव्हांखे मां ॾेखारियां पियो कैमरा जे ॾिसो। ऐं हीउ जेको आहे मेन हिन जो जेको हे आहे इहो ख़राबु थी वियो आहे ऐं इहो हिकिड़ो सवाब जो कमु आहे, सिलाई कमु आहे। ऐं इंशाअल्लाह मां जेको असांजो घोटकी डिप्टी कमिश्नर ऑफ घोटकी DC साहब खे मां इहा रिक्वेस्ट कंदुमि त महिरबानी करे इन जो मामले जो नोटिस वठी ऐं इन खे जल्द में जल्द बहाल कराए। ॿियो असांजो आरो प्लाट जेको आहे इक़बाल पंप ते उहे केतिरनि ई सालनि खां वठी बंदि आहे ऐं उते चौकीदार खे पघार बि मिले पई ऐं उन जूं प्लेटां आहिनि जेके उहे बि गुम थी वियूं आहिनि। कुझु प्लेटां गुम थी वियूं आहिनि, कुझु लॻल आहिनि ऐं उते टोंटियूं बि पटिजी वियूं आहिनि ऐं उनजो ज़िम्मेवारु केरु आहे उहो तव्हां DC साहब पाण माजिस्ट्रेट आहे, उहो पाण पुछी सघे थो। कंहिंखे बि हुकुम ॾिए उन जे ख़िलाफ़ बि एक्शन थियणु खपे। हीउ ॾिसो पिया आरो प्लाट जो ही मां मशीनी ॾेखारियां पियो, हिन जो फिल्टर आहे ख़राबु थी चुको आहे। ऐं हिते जेको असांजो दोस्त इस्टाम फिरोज़ असांजो प्यारो दोस्त साईं ॿाहिरनि जहिड़ो भाउ मोहम्मद रमज़ान सुमरो साहब केतिरनि ई सालनि खां वठी हिते वेठल आहे, वीचारो पंहिंजे जेबू ख़र्च करे पियो ऐं हाणे आख़िर उहे बि ग़रीब आहे। ॾिसो था महांगाई ॾाढी अरूज ते चढ़ी वई आहे ऐं उन टाउन कमेटी जे चेयरमैन साहब सां ऐं काफ़ी चकर पंहिंजो जेको आहे टाउन जो जेको आहे उते जेका वेठल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई इन मसइले ते, लेकिन अञा ताईं को अहिड़ो अमल न थियो आहे। लेकिन हू पंहिंजी जेब मां हाणे मूंसां जेका पाणी भरण वारा ॾाढा परेशान आहिनि ऐं हिन जो फिल्टर बि हाणे ख़तमु थी वियो आहे ऐं फिल्टर जे लाइ DC साहब खे इहा रिक्वेस्ट कंदुमि त महिरबानी करे इन जो फिल्टर बि मटवायो वञे ऐं हिन जी सफ़ाई बि कराई वञे, छो त हीउ हिकु सिलाई कमु आहे, सवाब जो कमु आहे ऐं असांजा परे परे जा दोस्त भरण पिया अचनि ऐं वधि खां वधि हिन ते तवजा ॾियो। हीउ जेको आहे मेन हिन जो जेको आहे मेन जेको आहे सिस्टम आहे ऐं महिरबानी करे इहो मां तव्हांखे हीउ ॾेखारियां पियो। वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे इन जो जल्द जल्द मसइला हल कयो वञे। पाणी वारा ॾाढा परेशान आहिनि ऐं हिन जो फिल्टर बि जेको हाणे ख़तमु थी चुको आहे, कोई हिते कमु करण जे लाइ तयारु कोन्हे ऐं टाउन वारनि खे चऊं था उहे चवनि था असांजो खातो बि कोन्हे। हाणे वधीक असां DC घोटकी खां इहो पुछणु चाहियूं था त बाबा टाउन जो कमु न आहे त कंहिंजो कमु आहे। ऐं ॿियो हीउ ॾिसो हीउ पाणी वारा ॾाढा परेशान बीठा आहिनि हिन महिल ते जेको हीउ ॾिसो हीउ मां तव्हांखे आरो प्लाट हीउ मीरपुर माथेलो मेन शहर सिटी में मौजूदु आहे, मेन सिटी शहर आहे मुख़्तियारकार ऑफिस हटि। हीउ ॾिसो पाणी जे लाइ वीचारा परेशान आहिनि। ॾिसो तव्हांखे हीउ मैं कैमरा में तव्हां ॾिसी सघो था। DC घोटकी खां इहो मां पुछणु चाहियां थो साईं तव्हां त ज़िले जा माजिस्ट्रेट आहियो, टाउन वारनि खां पुछूं था टाउन वारा चवनि था हीउ असांजो कमु न आहे। आख़िर हीउ कंहिंजो कमु आहे या त हीउ तोहफ़े जे लाइ लॻायो वियो आहे, शायदि तव्हांखे ज़ाती ख़बर आहे त हक़ जे लाइ शहीद नसरुल्लाह गडाणी हक़ जे लाइ ॻाल्हायो त उन खे आख़िरी असांखे तोहफ़े में लाश मिली त हिन जो आवाज़ु उथाइण जे लाइ केरु आहे। त इंशाअल्लाह असां हक़ ऐं सच जी कलम हलाई ऐं हक़ ऐं सच जी कलम हलाईंदा रहंदासीं। सेज सिंधूअ जी सजाई आहे अमर तुंहिंजी थन मलई आहे, जाग भिटाई घोड़ तोखे सिंधड़ी थी सरड़ा करे। इंशाअल्लाह कराची खां कश्मीर तक, कश्मीर खां कारू झर तक हक़ ऐं सच जी सहाफ़त कई आहे ऐं हक़ ऐं सच जी सहाफ़त कंदा रहंदासीं। महिरबानी करे DC साहब इन मामले जो नोटिस वठे ऐं हिन प्लाट जी जेको आहे इहो पंहिंजो आरो प्लाट जो जेको आहे पंहिंजो फिल्टर बि चेंज करायो वञे ऐं जो जेको मसइलो आहे उहो हल करायो वञे। ऐं ॿियो मां इहो DC साहब खे इहो चवंदुमि त असांजो इक़बाल पंप ते ऐं ॿियो निसार पंप ते आहे उन जो बि मसइलो जल्द हल कराए ऐं उहो बहाल कराए। उहो बि ख़राबु आहे, पाणी जे लाइ माण्हू परेशान आहिनि। वधीक दोस्तनि खां टाइम कोन वरितासीं ऐं वधि खां वधि इन ते तवजा ॾियो इन वीडियो ते ऐं DC साहब इन मामले जो नोटिस वठे। मोहम्मद अली शाह, वॾी महिरबानी।